अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। ब्यूरो चीफ गौड की कादी अयाज कलवाल की खबर मूजिब PHRO प्रोटेक्शन एंड ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर समरीन नजीब लाखो, असिस्टेंट DHO डॉक्टर ज़ैबुन्निसा दाऊद पोर्टो, एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर जमील अहमद ऐं सैयद मीरा शाह स्पेशल ॿारड़नि जे ब्लाइंड स्कूल मीरपुर माथेलो पहुची स्पेशल ॿारड़नि खे गिफ्ट ॾेई ॿारड़नि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरे छॾियूं। उन मौक़े ते अॻवाननि प्राइमरी हेल्थ केयर ते पिणु लेक्चर ॾिना, जॾहिं त जावेद अहमद अब्बासी तालीम बाबति ऐं अब्दुल वहाब सूमरो मलेरिया जी बीमारी खां बचाव बाबति लेक्चर ॾेई मलेरिया खां बचाव जे हवाले सां हिदायतूं जारी कयूं। उन सिलसिले में ॼाणायल ऑफिसर जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवणु हो त स्पेशल ॿारड़नि जो असां सभिनी खे वधि खां वधि ख़्यालु रखनि। अहिड़नि ॿारड़नि जी सार संभाल लहण ख़िदमत करण सां ई दिलि खे सकून मिलंदो आहे।